मुझे सुने करीम रब पांजे सुने कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो। मुझे महबूब करीम जे आदो अल्लाह जे महबूब जे आदो जॾहिं मुझे महबूब सा मोहब्बत करण जी दावा करण वारा आया तो मुझे करीम रब पांजे पाक कुरान करीम जे अंदर उन्हनि जे लाइ शर्त लगाए छॾियो फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। मुझे बेनियाज रब शर्त लगायो ओ मुझा महबूबा ओ मुझा महबूबा जेकॾहिं मोहब्बत करण चाहिन था त पोइ ऐलान फरमा तो मुस्तफा सा इए प्यार कर जियं तो सा तुझे सहाबा प्यार कयो आ। अजीजाने मन अल्लाह बेनियाज़ा ऐलान करे छॾे हैं चई भी छॾे वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। जॾहिं पंहिंजे ज़ात जी मुझे करीम रब प्यार जी गाल कई त अल्लाह ईमान वारन जी सिफत बयान कई त मां अल्लाह सा जेके ईमान वारा प्यार कंदा हन उन्हनि जे प्यार जी इंतहा कान हूंदी आ। पर जॾहिं मुझे महबूब मुस्तफा जे प्यार जी ॻाल्हि आई मुझे करीम रब ऐलान कयो मुझा मुस्तफा दुनिया खे ॿुधा मां अल्लाह खे प्यार करण वणंदो आ त असहाबे रसूल ऐं आले रसूल जो वणंदो आ। ओ मुझा महबूब जेको भी तो सा प्यार करे वो तुझे महबूब सहाबा वांगुरु करे। तू मां अल्लाह जो महबूबा ऐं तो महबूब मुस्तफा जा महबूब वरी इहे जान निसार हन छो त मुझा दोस्त अजीज मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में हिकड़े सहाबी अर्ज कयो या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब माखे तव्हां सां प्यार थी वियो आ। मुझे करीम आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात उन पंहिंजे गुलाम खे फरमायो तोखे ख़बर आ त तूं छा चई रहियो आ। उन मुझे महबूब जे गुलाम दुबारा अर्ज़ कयो मुझा आका मां गुलाम खे तो महबूब सां प्यार थी वियो आ। वरी मुझे करीम आका फरमायो तोखे ख़बर आ त तूं छा चई रहियो आ। टियों दफ़ो उन गुलाम अर्ज़ कयो आका मां गुलाम खे तो महबूब सां प्यार थी वियो आ। जॾहिं टियों दफ़ो सहाबी रसूल अर्ज़ कयो तोखे ख़बर आ त मुझे मुस्तफा कहिड़ो जवाब इनायत फरमायो। मुझे मदीने जे ताजदार फरमायो ओ मां मुस्तफा सां प्यार जी दावा करण वारा जेकॾहिं तूं सचो प्यार करे रहियो आ त पोइ हाणे ॾुखनि ऐं ॾोलावनि खे बर्दाश्त करण लाइ बि तयारी शुरू करे छॾे। प्यार इम्तिहान वठंदो आ प्यार इम्तिहान वठंदो आ। दुनिया जो प्यार दुनिया जो इम्तिहान वठंदो आ। डोकड़नि जो इम्तिहान वठंदो आ गाॾियुनि जो इम्तिहान वठंदो आ मगर मुझे खुदा ऐं मुस्तफा जो प्यार जान ऐं बचन जो इम्तिहान वठंदो। मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलामो
मीलाद ते बाद में ॻाल्हायां जंहिं जॻह ते साहिबज़ादा सोहणा ॻाल्हि छॾे विया उन ॻाल्हि खे वठी अॻिते पियो हलां। मुंहिंजे हबीब करीम जो सहाबी जंहिंजो नालो आहे मुसअब बिन उमैर। छा नालो आहे यादि कयो, नालो यादि कयो, मुसअब बिन उमैर नालो आहे। मां जो ॾाढो दादलो आहे, पीउ जो बि ॾाढो प्यारो आहे, बचड़ो भी हिकड़ो आ, बेतहाशा दौलत दुनिया जो मालिक आ। एतरो त मक्के जे सरजमीन ते दौलत वारो आ। अहिड़ा कपड़ा पाए अहिड़ी खुशबू लगाए निकरंदो आ। हिकड़ी गली मां वेंदो आ, ॿिए गलीअ में ख़बर पवंदी आ त मुसअब बिन उमैर वञी रहियो आ। एतिरी दौलत वारो, एतिरी ताकत वारो, एतिरो सुहिणो जंहिंजे मक्के जूं नौजवान औरतूं हर औरत जी तमन्ना हूंदी आ शल मुसअब मुंहिंजे निकाह में अचे, मां मुसअब जी राणी थी करे हिन दौलत ते राज कयां। पर उहो मुसअब जॾहिं इमामुल अंबिया जे साम्हूं आयो, मुझे मदीने जी ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जॾहिं चेहरे अनवर ते निगाह पई आ, जंहिंजे लाइ दुनिया दीवानी हूंदी आ, जीअं मुझे महबूब जे चेहरे ते निगाह पई आ, जंहिंजे लाइ दुनिया जे मक्के जूं औरतूं चरियूं ऐं मस्तानियूं हुयूं, अॼु उहो मुसअब मुझे महबूब जो दीवानो बणजी वियो। हिकड़ी निगाह सां, हिकड़ी निगाह सां अल्लाह अल्लाह तू शाहे खूबा, तू जाने जाना, तू शाहे खूबा, तू जाने जाना, चेहरा है उम्मुल किताब तेरा, तू शाहे खूबा, तू जाने जाना, तू शाहे खूबा, तू जाने जाना, चेहरा है उम्मुल किताब तेरा, न बन सका है, न बन सकेगा, न बन सका है, न बन सकेगा, जो न बन सका है, न बन सकेगा, मिसाल तेरी जवाब तेरा, मिसाल तेरी जवाब तेरा या रसूल अल्लाह। उन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक चेहरे अनवर ते निगाह पइजी वई, जे ला मक्के जूं औरतूं नौजवान दीवानियूं हुयूं, अॼु पाण दीवानो थी वियो आ। सवेल घरों निकिरंदो हुयो, सवेल माउ जो दादलो घर में पहुचंदो हुयो, लेकिन अॼु ॾिसण सां दुनिया बदिलजी वई आ, जिंदगी बदिलजी वई आ, सॼी जिस्म जी हालत बदिलजी वई आ। सवेल त निकिरंदो आ, यार जे धक में दीदू विझी बीहंदो आ, छो विझी बीहंदो आ। आशिक जी ईद तॾहिं थींदी आ जॾहिं दिलबर जी दीद पवंदी आ। अज़ीज़ान मन मुसअब बिन उमैर जेको निकिरंदो त सवेला, पर महबूब जे दीदार मां ढो कोन थींदो आ।
वेठो पुरीअ जे चेहरे ॾे निहारींदो आ, वेठो पंहिंजे दिल खे तसल्ली ॾींदो आ, तस्कीन ॾींदो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टाइम बदिलजी वियो, जेको मंझंदि जो बेपहरीअ ते घर पहुचंदो हुयो अॼु 100 महीने खां बाद पियो पहुचे। मां हूंदी आ, मां हूंदी आ, उहा कंहिंजी बि हुजे, मुसाब जी मां बचड़े खां पुछे थी। हिकिड़ी रात ॿी रात 5-10 रातियूं गुज़री वयूं, बचड़े खे थी चवे बचड़ा मुसाब जी मुंहिंजी जी जल अम्मा मां समझा थी। मुसाब बचड़ा तुंहिंजी दिल को झटे वयो आ। मां थी चवे बचड़ा मुसाब यकीनन तुझी दिल को झटे वयो आ। मुसाब के ख़बर आ मुझी अम्मा ऐं मुझो अबो मुझे महबूब जा दुश्मन खिले जरूर थो, हाया न कर नथो करे। हिक रातियूं गुज़रियूं, नेठ माव जे बाह में हथ विझी वेही रही। ओ मुझा बच्चा मुसाब कहिड़ी शइ जी खोटी आ, ॿुधा मके जी कहिड़ी उहा छोकिरी आ जंहिं तुंहिंजे दिल खे झटियो आ। हिक लम्हे में तुंहिंजी शादी कराए थी छॾियां। मुसाब पज जी जल अमड़ दे निहारे जरूर थो, मगर गले ताईं ॻाल्हि खे आणे वरी गुम थो करे। ख़बर नाहे मुझे अम्मा ते कीअं गुज़रंदी। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, नेठ उहा घड़ी अची पहुती जेॾी महिल जी जल मां चयो ओ मुसाब तुंहिंजी अम्मा ते सीमानी कान खाईंदी, तुंहिंजी अम्मा पाणी कान पीअंदी जेसि ताईं पंहिंजे महबूब जी ॻाल्हि न कंदे। जंहिं तुंहिंजी दिल झटी आ उनखे मां खटी ॾेखारियां। जेॾी महिल मुसाब जे अमड़ ईअं चयो त मुसाब जो जवाब बाद में मुंहिंजा दोस्त दाह कया त सुणे सचल पंहिंजे ॿोलीअ में कहिड़ो जवाब ॾिनो हुयो। अञा मुसाब जवाब त ॾिनो ई कोन। आशिक सुणे सचल साईं उन मंज़र खे यादो रखी करे कीअं पियो अक्स छपाई करे त मुसाब पंहिंजे मां सां कीअं कलाम कयो हूंदो। सचल साईं जी ज़ुबान मां सचल साईं थो चवे हाय अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां, हाय अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां, जो लॻियां आका तेरे नाल, जो लॻियां दिल पर तेरे नाल। अखियां अल्लाह ला वञी बेबस लॻियां। मां खे जवाब मुसाब छा थो ॾे, तर्जुमानी सुणो। सचल से फरमाईंदो करे ईअं थो चवे त उन मां खे यकीनन हीअं जवाब ॾिनो हूंदो पारऊं दरिया है झोक रांझन दी, झोक रांझन दी। यानी मां खे चई रहियो हूंदो ओ मुंहिंजी अम्मा तूं त दुनिया जे औरत जी ॻाल्हि थी करी, पर मां उन महबूब खे दिलड़ी ॾेई वेठो आहियां जिते तुंहिंजो कोई दुनिया जी ताक़त हलण वारी कान्हे का। है पारऊं दरिया झोक रांझन दी, झोक रांझन दी। मैं अणतारू सुहना तार, मैं अणतारू आका तार। है अखियां अल्लाह ला वञी बेबस लॻियां।
मुसाब बिन उमैर पंहिंजे जीजल अम्मा खे जवाब ॾिनो, ओ मुंहिंजी जीजल अम्मा तूं बुखूं न काट, तूं उञूं न काट, अॼु तुंहिंजो तोखे बचड़ो ॿुधाए रहियो आहे त मां दिलि कंहिंखे ॾेई आयो आहियां, वारो कर मुंहिंजा बचड़ा। अखियुनि में लुड़क लाड़े अर्ज़ थो करे, ओ मुंहिंजी अम्मा कंहिं मके जे औरत खे दिलि ॾेई कोन आयो हां, मां त इमामुल अंबिया सुहिणे नबियनि जे इमाम मुहम्मद करीम खे पंहिंजी दिलड़ी ॾेई ईमान जो सौदो करे आयो हां। ओ मुसलमान, ओ मुसलमान हाणे गौर कर, चो त मुझे करीम आका पंहिंजे उन सहाबीअ खे फरमायो जंहिं सहाबीअ 3 दफ़ा अर्ज़ कयो त मुंहिंजा आका मूंखे तव्हां सां प्यार थी वियो आहे। मदीने जे मीर 3 दफ़न खां पोइ फरमायो ॾुखनि ॾोलावन लाइ तयार थी, मुसाब जे ॾुखनि जा ॾींहं शुरू थी विया। अम्मा ॻाल्हाइण छॾे ॾिनो, अबे ॻाल्हाइण छॾे ॾिनो, कुर्ब अम्मा जो हलियो वियो, कुर्ब पीउ जो हलियो वियो। इन हद ताईं अबे अम्मा मुंहुं मोड़े छॾियो जो लकीर कढी बीही रहिया। ओ मुसाब जी मुंहिंजी अम्मा, पीउ चयो ओ मुसाब जी मुंहिंजा बाबा, अॼु हिकिड़ो फ़ैसिलो कर, या मदीने वारे खे छॾ या अबे ऐं अम्मा खे छॾ। मुसाब निहारे थो चवे, ओ मुंहिंजी जीजल अम्मा 100 दफ़ा तो ता कुर्बान वञा, ओ मुंहिंजा बाबा 100 दफ़ा तो ता कुर्बान वञा, पर जेॾी महिल महबूब जे साम्हूं थो अचां, हिकिड़े पासे महबूब खे रखी ॿिए पासे तो अबे अम्मा खे रखां, त 1000 तो जहिड़ा अबो ऐं अम्मा हुजनि, मां महबूब जे हिकिड़ी बुरकतां कुर्बान करे छॾियां। महबूब जे हिक मुर्कता मुंहिंजी अम्मा, हूअं त तूं जीजल अम्मड़ ही तो ता 100 दफ़ा कुर्बान, पर जॾहिं न मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि अचे अम्मा, त तो जहिड़ियूं 1000 अम्मड़ियूं हुजनि, मां मुस्तफ़ा जे हिक मुर्कता कुर्बान करे छॾियां। अज़ीज़ाने मां पीउ छा कयो, उन मुसाब बिन उमैर जे दुनिया दौलत त बंदि कई। गौर कर तोखे असांखे कहिड़ी तकलीफ़ आई आहे। उन मुसाब बिन उमैर जे जिस्म जा जेके कपड़ा हुया उहे बि लहराए वरतऊं। ओहो मुसाब जेको कपड़ा पाईंदो हो दुनिया ॾिसंदी हुई, अॼु उन मुसाब जे जिस्म ते फाटल चतिल लॻल कपड़ा पाए रहियो आहे। होॾा हो मुसाब सुहिणो चतन लॻल कपड़ा पाए रहियो आहे। हिजरत खां बाद जॾहिं चतन लॻल कपड़नि सां मुंहिंजे महबूब जे साम्हूं मुसाब आयो, अखिड़ियुनि में लुड़क हुया। मुंहिंजे हबीब ऐलान कयो, ज़मीन ते को जन्नती हलंदो फिरंदो जवान ॾिसो त हिन मुंहिंजे मुसाब ॾे निहारे छॾियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां मोहब्बत जी दावा तो असां न कयूं। मोहब्बत ॾाढी ॾुखी आहे, बस तूं असां एतिरी दावा कयूं, बल्कि उम्मीद रखूं जीअं मके जीअं मिस्र जे बाज़ार जे अंदर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे खरीदारन में हुआ कुराड़ी भी सुत्र जो वटो खणी आई हुई। सुत्र जो वीटो खणी करे दुनिया जे अमीरन पुछो कुराड़ी यूसुफ के खरीदारी जे लाइ सुत्र जो वीटो खणी आई। उन कुराड़ी जवाब दिनो, यूसुफ जा खरीदार त अमीर बणजी वेंदो, पर मां कुराड़ी इन नियत सां बीठी हां जॾहिं अल्लाह जा मलाइक सुणे यूसुफ जे खरीदारन जा नालड़ा लिखंदा, आखिर में मां कुराड़ीअ जो नालड़ो भी जरूर लिखजी वेंदो। ओ मुझे मुस्तफा जा गुलाम, ओ मुझे महबूब जा दीवाना परवाना, बस इहो तसव्वुर करे मोहब्बत में गुजारी दो कर त जहिड़ो वाहियां तहिड़ो शलम जो पीरी मूंखे कबूल करे छॾे। हिजरत जी रात ॾे निहार हिकड़ी गाल करे ॿी लाते तो मोटा। हिजरत जे रात ॾे निहार
अल्लाह जे रहमत जे बरसात दे निहार सुने अबू बकर जे जात दे निहार अलीउल मुर्तजा शेर खुदा जे साथ दे निहार मां तो खां तो पुछा जदे मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात अबू बकर खां पुछो ऐ अबू बकर जी मुझा दिलबर जे कदे दौराने रस्ता के मानू तो के पोया अचण वारा पकड़े जिंदगी मौत जे विच में बिहारे चवन या जिंदगी जी मोहलत घुर या महबूब जो दस बुधा त महबूब किथे आ ऐ अबू बकर तू छा कदे चवे तो ओ मुझा महबूब मुस्तफा मुके अल्लाह जे इज्जत जलाल जो कसमा हिन अबू बकर जे जिस्म के हजार दफा टुकड़ा टुकड़ा करे वरी गढ़े वरी टुकड़ा कयो वने अबू बकर जी जान महबूब ता कुर्बान सुने अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम खा मुझे आका पुछो ऐ अदा अली जी मुझा आका बिस्तरे ते सुतल दिसी करे तो अली के मां मुस्तफा समझी करे जे कदे दुश्मन शहीद करे छदी न त तुझो छा ख्याल हो जे कदे बिनी गालन मां हिक गाल ॾियन त या शहादत कबूल करिया महबूब जो पतो बुधा सोने अली अर्ज कयो मुझा आका मां इन दी हालात रब खां दुआऊं घुरियो ओ मुझा मौला ओ दी कदहिं ईंदो जॾहिं अली जी जान पंहिंजे महबूब जे जान जो सदको थींदी असहाबन जी मोहब्बत ऐं सहाबा जा जेके नारा इहे कोन लगा हन मुझा दोस्त अजीज असहाबे रसूल जे मोहब्बत जो मिसाल मुझे अल्लाह इहे कुरान में न ॾिनो त मुझा महबूब इन्हनि खे चओ जेके तो मुस्तफा सां प्यार करण था चाहिन त इहे प्यार कन जीअं तुंहिंजा सहाबी तो सां प्यार था कन छो त मां अल्लाह खे तुंहिंजे असहाब जो प्यार वणे थो जीअं उहे बच्चा ॿार जानियूं कुर्बान था कन इहे जेको प्यार कंदो मां खुदा खे वणंदो त मुंहिंजा दोस्त अजीज मुंहिंजे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार करण जे लाइ पहिरो शर्त आहे त मुंहिंजे मुस्तफा जे सहाबा सां प्यार कर आले रसूल सां भी प्यार कर असहाबे रसूल सां भी प्यार कर पोई तुंहिंजे प्यार जो हिकिड़ो दर खुलंदो जेकॾहिं आले रसूल जे प्यार जी दावा करे असहाबे रसूल सां प्यार नथो करी त तुंहिंजो दरवाज़ो खुली नथो सघे असहाबे रसूल सां प्यार करे आले रसूल सां प्यार न करी तुंहिंजो दरड़ो न खुलंदो दरड़ो खुलंदो ई तॾहिं जॾहिं आले रसूल ऐं असहाबे रसूल सां प्यार कबो आहे त हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ त मां पंहिंजे मुस्तफा जो मीलाद पढ़ा सल्लल्लाहु दिल खोले दुरूद पढ़ंदे ॿई जहान तुंहिंजा ठही वेंदा केतरी जमायत वेठी है अदा मूवीअ वारा थोड़ो जमायत ॾे इएं फेरो ॾे हथ मथे खणी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब ऐ हथड़ा खणी मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़ण वारा सलात पढ़ण वारा इन करे हथड़ा खणाया मैं रब जो कुरान थो बुधाए अल्लाह जो कुरान बुध घणो थो पढ़ा गौर सां बुध त अल्लाह जो कुरान छा फरमाए रहियो आ ये जेके हथड़ा खयई ये हथड़ा तुझे ला क़यामत में शफाअत जो बाइस बनबा या कोन बनबा पहरे अल्लाह जो कुरान बुध रब्बे जुल जलाल जो सुनो कुरान बुधी पो फैसलो पाण कजा त महबूब ते दुरूद पढ़ण मल हथड़ा खणी थो या नथो खणी मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे कुरान करीम में फरमायो अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम वतुकल्लिमुना ऐदीहिम
वतशहद अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। जन पेरन सां पंधु करे आयो है, अल्लाह उन्हनि पेरन जो जिक्र कुरान में बयान फरमायो आ। बेनियाज़ रब फरमायो जॾहिं क़यामत जो दिहाड़ो थींदो, मां अल्लाह पंहिंजे कुदरत जे हुक्मन सां तुंहिंजे ज़ुबान ते मुहर हणी छॾींदुसि। ठप्पी लॻी वेंदी, तुंहिंजी ज़ुबान ख़ामोश हूंदी। ओ दुनिया में छिड़क ठगी करे दुनिया के मञाइण वारा कुछ माण्हू चई वठंदा आहिनि, जीअं हिते साईं अमीर बख्श सां अटकल सटकल करे कमड़ो कढी वियासीं, उते बि अटकल सटकल करे ज़ुबान जा उबता सुबता जलील ॾेई करे कम कढी वेंदासीं। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो क़यामत जे दिहाड़े तव्हांजे ज़ुबानुनि जे मथां मुहर लॻंदी, तव्हांजे हथड़नि खे इजाज़त ॾीबी, तव्हांजे पेरनि खे इजाज़त ॾीबी। हथड़ा गवाही ॾींदा, ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब। ख़ासि कली फ़क़ीरनि जे मीलाद वारे महफ़िल में असां हिन हथड़नि खे मथे खणी महबूब ते दुरूद पढ़ियो हुयो। जॾहिं तुंहिंजा हथड़ा अल्लाह जे दरबार में गवाही ॾींदा, तुंहिंजा पेरड़ा गवाही ॾींदा, हेतिरो पंधु करे मौला ही तुंहिंजो बानो भितरनि मां, खेड़नि मां, कंडनि मां, गाॾिन वारा गाॾिन ते, प्यादल वारा प्यादल मिड़ई गॾिजी मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जे मीलाद जे महफ़िल में आया हुयासीं। मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो, ऐं फरिश्तो इन कदमन जो भी कदर कया थो मां खुदा, जेके मां अल्लाह जे महबूब जे मोहब्बत में ज़मीन ते हलिया हुया। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, परे खां पंधड़ो करे अचण वारा मुंहिंजे सुहिणे करीम रब जे महबूब जे मीलाद में अचण वारा, मुंहिंजे महबूब जे मीलाद करण जी हे जेका ख़ुदा तो असांखे ताक़त ॾिनी आ, काइनात जो हिकिड़ो वॾो सचा, उहो कहिड़ो सचा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मीलाद जी महफ़िल जी माना शिरक खे पाड़ऊं पटी कढी छॾण। शिरक जी पाड़ पटण जो नालो महफ़िल मीलाद, शिरक जे पाड़ पटण जो नालो महफ़िल मीलाद। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं कंहिं आशिक अल्लाह जे दरबार में आलम ख़याल में अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा मौला अजीब तुंहिंजी कुदरत आ, केॾी महिल महबूब मुस्तफ़ा ला मकान ते सैर करे रहियो आ, केॾी महिल महबूब मुस्तफ़ा जबलन में बीबी हलीमा जो बकरियूं चारे रहियो। ओ मुंहिंजा मौला तुंहिंजी बेनियाज़ी केॾी न अजीब आ। अल्लाह जे ज़ात जे जवाब ॾे निहार, उन आशिक जे दिल जे मथां ख़ुदा जे कुदरत सां जेको जवाब आयो, जेको उन आशिक पंहिंजे ज़ुबान सां चयो। जेॾी महिल मां रोई इहो सवाल कयो, ईअं महसूस कयमि त चवण वारो चई रहियो आ, महबूब खे लामकान जा सैर इन लाइ कराया वया त ज़मीन ते रहण वारो मुंहिंजे महबूब खे पाण जहिड़ो न समझे। ज़मीन ते रहण वारो मुंहिंजे महबूब खे पाण जहिड़ो न समझे, वरी ज़मीन ते बीबी हलीमा जूं बकरियूं चारींदे दुनिया जो वापार कंदे, इन करे महबूब खे ज़मीन ते हलायो त जीअं मुंहिंजे महबूब खे ज़मीन ते ॾिसे मतां हू अल्लाह समझी वेही रहे।
बिनी में हिकमत मुझे करीम रब जी तहे मीलाद मुस्तफा करण वारा दीवाना दुनिया के मैसेज प्याजन त मुझो महबूब 12 रबीउल अव्वल ते आयो वा अम्मा आमिना जे पाक वजूद मां आयो वा मक्के जे सरजमीन ते मुझे महबूब कदम जमायो आ तॾहिं त आशिकन रबीउल अव्वल जे शुरू थियण सां आका जो मीलाद मल्हायो आ पो दिल खोले चो आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहो जो लगी पई बहार आयो 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 सरकार बाहो जो लगी पई बहार दिल्ली चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत सब भेरा मरहबा चवा सरकार जी आमद दिलदार जी आमद आका जी आमद मरहबा दाता जी आमद मरहबा मरहबा छाप थी पे मीलाद करणो न छदी दासी या रसूल अल्लाह चमणो न छदी दासी है छाप थी पे मीलाद करणो न छदी दासी या रसूल अल्लाह चमणो न छदी दासी आशिकन जो नारो सदा यारा बाहो जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत सब भेरा मरहबा चवा 12 रबीउल अव्वल जी सुबह थी केड़ी सुबह दिल खोले चो 12 रबीउल अव्वल जी सुबह थी मक्के जे सरदारन जो दस्तूर हुयो सुबह जो घरों थंदा हुया महबूब जा दीवाना गौर सां ॿुधो मक्के जा सरदार मक्के जा अमीर मक्के जा ताजर सुबह जो घरों निकरंदा हुया काबतुल्लाह जे अचे पाछे में वेही करे काबतुल्लाह शरीफ जे पाछे में अचे वेही करे इंतजार कंदा हुया हिक ॿिए जो इंतजार कंदा हुया हिक ॿिए खे मुबारकूं ॾियण जे लाइ हिक ॿिए सां कचहरियूं करण जे लाइ हिक ॿिए सां हाल अहवाल ओरण जे लाइ अचे काबतुल्लाह जे भर में वेहंदा हुया अॼु 12 रबीउल अव्वल जी सुबह थी आहे हस्बे मामूल हिकिड़ो मके जो अमीर चमी सरदार चमी आयो आ घर ऊंची जो निकतो निकरंदो त रोज हुयो लेकिन अॼु जीअं घरों निकतो जादे निहारे रुगी खुशबू जी हुबकार लगी पई आ दिल में ख्याल तो करे घरों त रोज निकरंदो हां लेकिन हेडी खुशबू मुझे दरड़े ते कह छटी आ अगते वधंदो आ खुशबू वधंदी आ हलंदो आ खुशबू ई महकंदी आ जणो अर्श खां को मथो खुशबू वसाए रहियो आ जीअं आसमान मां बारिश वसंदी आ ई खुशबू वसी रही आ पंहिंजी जगह ते वेठो आ निहारण शुरू थो करे आहे त केर को न खबर नाहे खुशबू केॾहूं अची रही आ एतरे में ॿियो आयो साॻियो अहवाल टियों आयो साॻियो अहवाल हिक ॿिए खे हाल अहवाल ॾींदे होॾां कुझु घड़ियूं गुज़रियूं
हजरत अब्दुल मुतल्लिब सुनो मुझे मदीने जे मीर खे पांजे हंजड़ीअ में करे काॾे आयो आ चो सिधो काबे जो तवाफ करण आयो आ। ओ जेके मके जा सरदार मके जे कबीलन जा सरदार जेके अॻु में वेठा हुया खुशबूअ खे जो तेज थींदो ॾिठो रुख जो तयन कयो हीअं जो काबे ॾे निहारीन ॾिसन साम्हूं त अब्दुल मुतल्लिब अची रहियो आ पर कपिड़े में का शइ वेढ़ियल आ खबर नथी पवे त अब्दुल मुतल्लिब काबे ॾे अची रहियो आ या काबो झुकी उनखे सलाम करे रहियो आ। मके जे सरदारन जॾहिं इहो मंज़र ॾिठो सुहिणो अब्दुल मुतल्लिब मुंहिंजे महबूब खे खणी तवाफ करे रहियो आ। अची चवनि था तुंहिंजे झोल में छा आहे जीअं मुंहिंजे महबूब जे चेहरे ते निगाह कुंड कुड़छ में आवाज अची वियो आ हसीन त ॿिया बि घणा पर अॼु अब्दुल मुतल्लिब जे झोलीअ में रब चोलीअ जे चंड खे लाहे आंदो आ। चवण दे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आगे मथे जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आगे मथे मथे सवे चंद्र गॾो गजन है सवे सिज गॾो गजन भली मैदान अचल प्रिय सांसे तैयार पुजन खुदा पाक अहिड़ो चेहरो को खलको ई ना है खुदा पाक अहिड़ो महबूब न ठाहींदो खुदा न चाहींदो खुदा न ठाहींदो खुदा न चाहींदो खुदा खुदा जो यार आ मथे 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 हसीनन जो हुस्न मुझा दोस्त अजीज मक्के जे गलन में महबूब जे जात जे हुस्न जी हुबकार थी वैया जरा मोटी अम्मा जे भर में हली अम्मा का पुछो अम्मा ओ मुझे महबूब जी अम्मा जॾहिं महबूब आयो आ महबूब जे आमद के जण आसमान जा तारा अज मुझे अंगण ते लही आया ने ओ मुझा दोस्त अजीज महबूब जी अम्मा चवे त खरज मिन्नी नूर मुझे आका जी अम्मा चवे त मां आमिना जे जिस्म मां नूर जो ज़हूर थियो आ एतिरो त नूर जी रोशनी जो अम्मा फरमाई दिया उन नूर जे श्वासा वेठी त पंहिंजे घर में हाँ मगर शाम जूं बाड़ियूं ॾिसंदी हाँ ओ मुंहिंजा दोस्त अजीज उन मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद जी महफिल में अचण वारा मुझे आका करीम जो मीलाद करण वारा थोड़ो हाणे वधी करे अकीदत जे बुनियाद ते भी बगालियूं करे वञा छो त मुंहिंजा दोस्त अजीज जिंदगीअ ते कोई भरोसो नाहे तूं असां महबूब जो मीलाद कयूं या न कयूं
मुझे अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे में पांजे वजाए छॾियो आ। मुझे बेनियाज़ रब पांजे कुरान करीम जे अंदर ऐलान करे छॾियो आ, ऐ दुनिया वारो तव्हां सॼी दुनिया वारा गॾिजी करे मुझे महबूब जे शान खे घटि करण चाहियो, तिर जेतिरो बि घटि नथा करे सघो, पर जे मुझे मुस्तफ़ा जे शान खे वधाइण चाहियो, तिर जेतिरो बि नथा वधाए सघो। मौला छो नथा वधाए सघो? मुंहिंजो अल्लाह फरमाए थो मां पंहिंजे महबूब जे शान खे वधाइण में का कसर छॾी कान्हे का। ओ मुझा दोस्त अजीज पांजे महबूब जे शान में कसर कान छॾी आ। ओ मुझा मौला पोही दुनिया जा दज्जाली फितना पिया अचनि, इन दज्जाली फितननि सां मोह केर ॾींदो? मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो ओ मुझे महबूब अल्लाह मोह रखिया। महबूब इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। थकजी त न पया हो पोयां दोस्तो, थकजी त न पया हो? यकीनन तव्हां मूं जेतिरो सफ़र न कयो हूंदो, छो त 5 बजे घरों ख़ैर सां उथी करे तैयारी कई आहे। 12 बजे तव्हां ताईं पहुता आहियूं, 11:45 बजे या 12 बजे। इंशाअल्लाह ताला उम्मीद रखां थो तव्हां एतिरो घणो सफ़र न कयो हूंदो, पर पोइ बि थकायो। जे करे गद्दार केॾो बि जरा गौर कर, गद्दार केॾो बि ताक़तवर हूंदो आहे, मगर मुंहिंजो अल्लाह वफ़ादार उहो पैदा कंदो आहे जेको ॾिसण में सफ़ा नंढड़ो हूंदो आहे, मगर तमामु वॾे गद्दार खे ईअं ऊंधो करे छॾींदो आहे जो सॼी ज़िंदगी हुनखे सिधे थियण जो टाइम कोन मिलंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तारीख़ जी हिकु ॻाल्हि तुंहिंजे आॾो रखंदुमि। कहिड़ी ॻाल्हि रखण थो चाहियां, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुझु मीलाद जे मुतालिक़ हे ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। मुंहिंजे महबूब जो वॾे में वॾो गद्दार केरु आहे जंहिं मुंहिंजे
महबूब जे जान जे मुंहिंजा दोस्त दुश्मनी जी बाज़ी लगाई आहे उन जो नालो छाहे जो अबू जहल ॻाल्हि नालो छाहे उन जो असली नालो ख़बर थी छा हो असली उन जो नालो हो अबुल हिकम हिकमत जो अबो असली नालो छा हो माण्हू सॾींदा उनखे हिकमत जो अबो लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा निहारे रुगी हिकिड़ो दफ़ो चयो त जेॾीमहिल न उन पठ मुठ में पथरियूं खणी करे ऐं मुंहिंजे महबूब खे पियो चए त ॿुधा मुंहिंजे मुठ में चाहे मुंहिंजे मुस्तफ़ा निहारियो तूं त को सफ़ा जाहिलनि जो खणी आयो जवाब ॾियो ॻाल्हि तव्हांजी ॿुधल आहे लेकिन मां पंहिंजे अंदाज़ में कंदुमि आयो अबू जी आयो आहे मुठ में पथरियूं खणी आयो आहे मुंहिंजे करीम आका जे मीर खे छा थो अर्ज़ करे ओ अल्लाह वारा जेकॾहिं तूं अल्लाह जो नबी आही ॿुधाए त मुंहिंजे अबू जहल जे मुठ जे अंदर उन बेजान पथरनि ते निगाहे मुस्तफ़ा पवंदी वई आहे उन बेजान पथरनि मुंहिंजे महबूब जे आख़िरी नबी हुजण जी गवाही ॾिनी आहे अंदाज़ो लगा दोस्त अजीज मुझे महबूब मुस्तफ़ा जे न मोजिज़े के मां अञा खोले खोले ओ मोजिज़ो घणनि किस्तुनि में तो ज्यादा बयान कंदुसि मुंहिंजा दोस्त अजीज मुठ अबू जहल जी आ मुठ अबू जहल जी आ लेकिन उनके कुछ न तो थे मुठ में बेजान शे कलमो पढ़ी रही आ मुझे मुस्तफ़ा करीम जा दीवाना मुझो खुदा ऐं मुस्तफ़ा तोखे ॿुधाए रहियो आ ॾिसण वारा हज़ारे हुजनि ॾिसण वारा करोड़े हुजनि पर मुंहिंजे मुस्तफ़ा जो नूर उन्हनि खे नज़र ईंदो आहे जिन खे मुंहिंजो मुस्तफ़ा पाण ॾेखारणु चाहींदो आहे यादि रखी छॾिजां जानदार हुजे या बेजान हुजे दुनिया चवंदी आहे अल्लाह जे नबी सुणे ईसा अलैहिस्सलाम मुर्दनि खे ज़िंदह कयो कोई शक नाहे अल्लाह जे सुणे नबी मुर्दनि खे ज़िंदह कयो लेकिन उहे पहिरीं ज़िंदह हुया पहिरीं इंसानी सूरत में हुया पहिरीं जानदार हुया जॾहिं बेजान थिया अल्लाह जे नबी उन्हनि में वराए जान विधी मगर मुंहिंजे मुस्तफ़ा दे निहार मगर मुझे मुस्तफ़ा दे निहार उन शे खे जान विधी आ जेका असल में बेजाना उन शे को ॻाल्हायो आ जन जे फितरत में ॻाल्हाइण जो वजूद ई कोन्हे को मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन पथरनि मुंहिंजे महबूब जी गवाही ॾिनी जीअं गवाही ॾिनी अबू जहल छा कयो उहे पथरनि जी मुठ मुंहिंजे महबूब जे आॾो छिलाई आ मुंहिंजो मुस्तफ़ा खिली रहियो कहिड़ी ॻाल्हि जे करे दुनिया खे मैसेज तारीख़ ॾेई रही आहे पथरियूं हुयूं त अबू जहल जे मुठ में जेसि ताईं मुंहिंजे महबूब सां प्यार जी गवाही न ॾिनो तेसि पलीत जे मुठ में हुयूं जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा खे सुञाणे प्यार जी गवाही ॾिनो पलीत जे मुठ मां निकिरी मुंहिंजे आका जे कदमनि में पुॼी वयूं जेस ताईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजी दिल ईमान जी गवाही न ॾींदी तेस ते पलीतन जे कब्ज़े में रही सघी थो पर जॾहिं तुंहिंजे दिल मुंहिंजे महबूब सां प्यार जी गवाही ॾिनी देर कान थींदी मुंहिंजे आका जे कदमनि में तोखे जगह न याद रखी छड़ मुझा दोस्त अजीज मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शान के बुलंदो बाला कंदे अल्लाह जे ज़ात तोखे तारीख़ मां सबक सिखण जी तौफीक अता फरमाए त याद रखी छड़ जॾहिं अबू जहल जहिड़ा गद्दार पैदा थींदा त मां अल्लाह जबलन जहिड़ा सख्त सुन्नी वफादार भी पैदा करे छॾींदुसि जेके महबूब जे शान जी गवाही ॾींदा मीलाद जे सूरत में मीलाद मल्हाईंदा महबूब जो खुशू कंदा महबूब जे बचड़नि जो खुशू कंदा ओ खुशू कंदा वेंदा अल्लाह उन्हनि जे घरनि में खुशन खे मोकिलींदो वेंदो
महबूब सुबहानी शहबाज लामकानी सैयदना मुर्शिदना जो अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह महबूब सुबहानी शहबाज लामकानी जे पाक दौर जे अंदर बगदाद खां बाहर कह बहराड़ी जे इलाके में जीअं हे बहराड़ी जो इलाको खास कैली बिरादरी जे दोस्तन मुझे आका जो मीलाद कयो आ इए गोठड़े जे अंदर मुझा दोस्त न्याणी तैयारी कई आ मुझा दोस्त अजीज ग़रीबत पंहिंजी जगह ते तैयारी कीअं कयो मां भी वुज़ू कयो न्याणीअ भी वुज़ू कयो महबूब जे मीलाद जे महफिल में अचण जा आदाब सिख मां भी वुज़ू कयो न्याणीअ भी वुज़ू कयो धोतलड़ा कपड़ा गरीबाना होया उहे धोतल पाक कपड़ा पाता अची उन गोठ जे बाहरो पिंटालन जो ज़मानो ग़ालिबन कोन होयो अचे बाहर बीठियूं अञा अचण वारी कयो त मोजा दोस्त जेके इंतजामिया हुए उन्हनि मनो कई त औरतुनि खे अचण ॾिनण कोन वेंदो मोजा दोस्त अज़ीज़ न्याणियुनि चयो महबूब जो मीलाद ॾिसण आयो हो सोणे अब्दुल कादिर जीलानी जो दीदार करण आयो हो सख्त नौजवान होया उन्हनि न्याणियुनि ग़रीब वेचारा जो होया उन ग़रीब औरत न्याणीअ खे सख्त जुमलन सां वापस करे छॾियो जेॾी महिल न्याणी मोटे थी त ज़ारो कतार रोए थी ओहा न्याणी रोई करे पंहिंजे जी जल अम्मा खां पुछंदी आ ओ मुंहिंजी अम्मा जी मुंहिंजी बचड़ी अम्मा मूंखे ॿुधाए त महबूब रुगी अमीरन जो आ या महबूब असां ग़रीबन जो भी आहे मां का जॾहिं न्याणीअ जो सवाल कयो ओ मुंहिंजी अम्मा महबूब रुगी अमीरन जो आ या महबूब असां ग़रीबन जो भी आहे जी जल अमड़ जे अखियुनि में लुड़क अची विया मां थी चयो बचड़ी मूं त सॼी उमिरि जेकी ॿुधो आ ओहो इहो ॿुधो आ मुंहिंजो मुस्तफ़ा यतीमन जो यारा ग़रीबन जो गमखारा न्याणीअ जेॾी महिल पंहिंजे जी जल अम्मा जे वातो इहे जुमला ॿुधा मां खे थी चए अम्मा पोइ जॾहिं महबूब असांजो भी आहे अचु त पंहिंजे इन ग़रीबाणी झूपड़ीअ में महबूब जो मीलाद कयूं मां पुछे थी बचड़ी माण्हू किथों ईंदा खैरातूं किथों कंदासीं न्याणी चवे थी अम्मा हाणे हाणे जो तो चयो त महबूब यतीमन जो यारा मां जो यतीम वेठी हाँ अम्मा तो चयो महबूब ग़रीबन जो गमखारा तोखां वधीक ग़रीब ॿियो केरा हिकिड़ो वेलो खाऊं था त हिकिड़ो वेलो इंतज़ार में आहियूं हा मुंहिंजी बचड़ी हाणे मां ऐं धीउ पाण में कचहरी कंदे मुस्लमान गौर सां ॿुधजा इत्तिफ़ाक़ थियूं कनि त हाणे महबूब जो मीलाद पंहिंजे घर में कचहरी करे पहुतियूं हाणे अचु त मीलाद कयूं कीअं थियूं मीलाद कन मां ऐं धीउ वटि जेका हिकिड़े वेले जी भाॼड़ी या मानड़ी आ उहा पचाए आॾो थियूं रखनि बकरी दरड़े ते बीठी आ उन जो खीरड़ो ॾुही आॾो थियूं रखनि मां थी चए बचड़ी जा मौजज़ा ॿुधाए त मां ॿुधां वरी मां ॿुधायां तूं ॿुध न्याणी पुछे थी अम्मा ईअं करण खां पोइ छा थींदो न्याणीअ खे मां थी चवे बचड़ी उहो जेको पोइ थींदो उहो पोइ ॾिठो वेंदो जॾहिं न इंसान दुनिया खां मायूस थींदो आहे त पोइ जेका न अंदर मां दाह निकिरंदी आहे उनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे उन मासूम न्याणी पंहिंजे जी जल अम्मा खे अर्ज़ कयो मुंहिंजी अम्मा मुंहिंजी उमिरि वॾी नाहे मूं त महबूब जा घणा मौजज़ा कोन ॿुधा महफ़िलियूं घणियूं कोन ॿुधियूं मुंहिंजी अम्मा मां ॿुधां थी तूं ॿुधा मां मुंहिंजे करीम आका जा मौजज़ा बयान कया
केड़ा मौजज़ा बयान कया मां मौजज़ो बयान थी करे बचड़ी मुझो महबूब मुस्तफ़ा ओहो वा जो ईद जो दिहाड़ो हुयो मुझो महबूब हसन ऐं हुसैन दिलबर खे गॾु वठी पे वयो अॻियां हिकिड़ो यतीम ॿारड़ो ईद जे दिहाड़े मेरड़ा कपड़ा हुयसि कोई अज़ीज़ उन जो न हुयो खेॾंदो ॾिसी करे मुझे मुस्तफ़ा उन ते रहम खाधो मुझे महबूब पुछो ईद जे दिहाड़े कपड़ा कोन पाता थई उन रुगी रोई जवाब ॾिनो आका अम्मा आहे कान जेका कपड़ा पाराए बाबो आहे कोन जेको चीच खां वठी मूंखे ईद नमाज़ ते वठी वञे मां ॻाल्हि थी करे अमड़ पो मुझे महबूब करीम उन यतीम बचड़े खे वठी वापस आया अचे पांजे घरड़े जे अंदर उनखे तड़ कराइण जा इंतजाम फरमायो विचारण जा इंतजाम कराए सुणे हसन या हुसैन जा कपड़ा उनखे ढकराए पंहिंजी आंगुर मुबारक ॾेई करे रस्ते में वठी हली करे पाण उन यतीम खां पुछण लगा ॾे ख़बर अञा बि तूं न्याणी थी चवे अम्मा वैया मां बि आस्ते आस्ते पासड़ो वराए सुम्ही रही ओ दोस्त गौर कर मुझे आका जे मीलाद जे ला देगन जो इंतजार करण वारा मां बि झूपड़ीअ में सुम्ही रही न्याणी बि सुम्ही रही जॾहिं ॿिन्ही खे निंड आया कुझु घड़ियूं मस गुज़रियूं त अजीब ख़ुशबूअ जी हुबकार थी वैया ओ जिता जिता सरकार ओ विखू वारे हलंदो हो जिता जिता सरकार ओ विखू वारे हलंदो हो ॼणु खथूरीअ जाके मणहारे हलंदो हो ओ ॼणु खथूरीअ जाके मणहारे हलंदो हो तोड़े हुया हैवान ओ दिनो पुठी कदे कान तोड़े हुया हैवान ओ दिनो पुठी कदे कान कदे फटी बकरी मां अञा मां खुशबू जी हुबकार मां जो छिरक भरे उथी तन जिया लगी बचड़ी रहिया मगर तोखे बची रहिया हा मुझी जी जल अम्मा मुखे वो खुशबू अची रहिया मां धीउ खां थी पुछे धीउ मां खां थी पुछे अञा हिक ॿिए खां पुछनि थियूं त दरड़े ते सुणो अब्दुल कादिर जीलानी खेकर करे पंहिंजे अचण जो ॿुधाए रहियो आहे जेडी मल दरवाजे ते हिक चौरे जो दरवाजो कहिड़ो हूंदो ॿिनि विखुन जो फ़ासिलो हूंदो जेडी मल दरड़े ते खेकर जो आवाज़ थियो मां धीउ खे थी चवे धीउ मां खे थी चवे अम्मा लॻे थो त को महिमान आयो आहे जंहिंजे करे हेॾी ख़ुशबू थी आहे
सनत दरड़े ते के जेके रोई रोई सुतियूं हुयूं दुख गुज़री वया खुशीअ में मुबारक ॾेई अॻिते थियूं वधनि। ओ सुहिणा असां त दीदार जे लाइ महफ़िल में आयासीं। सुणे अब्दुल कादिर जीलानी जो जवाब ॿुध। मुंहिंजे अब्दुल कादिर घोट जीलानी फरमायो, ओ अल्लाह जी बानड़ी तव्हां मुंहिंजो दीदार करण जे लाइ महफ़िल में पयूं अचो। अॼु अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे महबूब जो दीदार करण ला तहांजे अंगण ते पाण हली आयो आ। याद रखी छॾ मुसलमान, तू पंहिंजे गुरबत के महबूब जे मीलाद में आलो न आणजा। मतां सोची त मूं वटि देगियूं कोन्हनि, मतां सोची त पिंडाल केरु सजाईंदो, मां ग़रीब आहियां मौलवी केरु घुराईंदो, मां मिस्कीन आहियां मुंहिंजे अंगण ते केरु ईंदो। इहे सभई ॻाल्हियूं ख़त्म करे, सभई ॻाल्हियूं छॾे करे उन कुराड़ीअ वारो तसवुर कजां त मुंहिंजो मुस्तफ़ा यतीमन जो यार नबिया त गरीबन जो गमखार नबिया। याद रखी छॾजां मुंहिंजा दोस्त अज़ीज, जन के अल्लाह देगन जी ताकत ॾिनी, उन्हनि देगियूं लाहे महबूब जो मीलाद मल्हायो। जन के अल्लाह हेॾा सुहिणा सज पिंडाल सजाए करे जंगल में मंगल करण जी तौफीक ॾिनी, उन्हनि जंगल में मंगल करे ॾेखारियो। हे मुंहिंजो अल्लाह ॿुधाए रहियो आ शान पंहिंजे महबूब जो बुलंदो बाला मां करे रहियो हां, मगर जेके चाहींदो हां उनखे यार जे मीलाद जी तौफीक अता करे छॾींदो हां। दुरूद पढ़ सल्लल्लाहु। अज़ीज़ाने मन वरी पुछंदो, मां पुछंदो हलंदो तकलीफ़ न पिया वरी ॿुधाइजो, छो त वक़्त जो बि क़दुरु आहे, टाइम जो बि क़दुरु आहे। ख़बर न आहे केॾी महिल खां महफ़िल शुरू थियल आहे, काई ख़बर कान्हे का। 10-15 मिंट ॾींदो ॻाल्हायो। मथे वेठल बादशाह आहिनि उन्हनि खे छॾे ॾियो, बादशाह आहिनि उन्हनि बादशाहनि खे छॾे ॾियो। तव्हां जेके सादड़ा माण्हू, छो त मूंखे यादि आहे त हिकु दफ़ो मुंहिंजा मुर्शिद करीम सजण से दामत बरकातुल आली सालियानो इज्तिमा हुयो। ख़ुदा जो कसम जेॾी महिल पूरे ज़ोर ऐं शोर सां इज्तिमा जी महफ़िल हली रही हुई, मुंहिंजे मुर्शिद करीम पाण जॾहिं जलवे अफ़रोज़ थिया बीही करे आख़िर वारनि खे चयूं त असांजी दिल ख़बर अथव छा थी चए। 2 दफ़ा फरमाए, 3 दफ़ो फरमायूं, ओ पछाड़ीअ में जुतड़िन जे मथां वेहण वारो, असांजी दिल चवे थी काश असांजो वस हुजे त तव्हां सां गॾु इते अची वेहूं। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिते त सभु को शौक़ सां वेहंदो आहे, पर जुतड़िन जे मथां वेहण ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। पोइ यादि रखी छॾ, जेको न पंहिंजे पिरीअ जे प्यार में इहा हेठां ई मथां ई जो तसव्वुर ई न करे, जुतनि ते वेहण में बि पाण जी इज़त समझे, त पोइ मुंहिंजो ख़ुदा फरमाईंदो, ओ मुंहिंजे महबूब जे मुहबत में पंहिंजे इज़त खे कुर्बान करण वारा, अॼु तो मुंहिंजे पिरीअ जे इश्क में पंहिंजी इज़त कुर्बान कई आहे। जे दिहाड़े जीअं अॼु तो अल्लाह भी अमलन जो लेखो न कंदो, मैं महबूब जे सदके जन्नत में आला मकाम ॾेई छॾींदो। याद रखी छॾजां, इहो न सोचजां त मां ग़रीब आहियां तॾहिं कुंड में वेठो हां, मां मिस्कीन आहियां तॾहिं जुतड़िन में वेठो हां। सच त इहो थई, सच त इहो थई मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ज़रा जॾहिं न ग़रीबनि ॾे निहारींदे त मुंहिंजे महबूब जे प्यारियूं प्यारियूं सुन्नतूं अल्लाह ग़रीबनि खे नसीब कयूं। सच इहो थई मुंहिंजा दोस्त, रुगी तूं पाण खे ग़रीब न समझ। मां बगालियूं करे वरी अॻिते हलां। ओ मुंहिंजा सुहिणा भा,
मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे कपड़न के चतियूं लगल हुयूं या कोन हुयूं? जवाब दे पांजे पान के गरीब समझण वारा, छो तू गरीब है? रुगी बस पांजे दिल जो रुख के मजबूत कर, तुझे कपड़न के चतियूं जरूर लगल हन। इहो न सोच त गरीब हां इन करे लगल हन, पर कदे इहो तसव्वुर कर पांजे कपड़न के पान ट्रोपो ॾेई करे पाए तसव्वुर कर। शुक्र कर मौला अज सुने महबूब जी सुन्नत अदा करे रहियो हां। कपड़न जा फाटल वगड़ा गरीबन के पातल। अम्मा आयशा सिद्दीका सुणी फरमाईंदी आ, मां पंहिंजे अखिड़िन सां ॾिसंदी हुयसि महबूब मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जुतड़ी पंहिंजे हथड़न सां पाण ॻंढींदा हुया। कसम तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो जवाब ॾे, ॿुधाए मूंखे हिन दौर जे अंदर जुतड़ियूं पंहिंजे हथन सां गरीब ॻंढे पाईंदो आ या अमीर ॻंढे पाईंदो आ? अञा चई त तोखे रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायां, पंहिंजे पाण खे गरीब न समझ। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में मक्के जी सरजमीन कहिड़ी सरजमीन? जवाब दे। मक्के पाक जी सरजमीन या मदीने तैयबा जी सरजमीन? गालिबन मक्के पाक जी सरजमीन। दा वॾा सरदार अचनि था मुझे आका मदीने जे ताजदार सां मिलण जे लाइ, पंहिंजा मामलात खणी अचनि था। जेॾी महिल उहे सरदार आया ॾिठनि त मुझे महबूब जे चइनी तरफ़न खां फाटल कपड़न वारा जीअं सितारा चंड जे चइनी तरफ़न खां चंबुड़िया पिया हूंदा आहिनि, इहे महबूब चोॾीअ जे चंड वांगुरु विच में सहाबा आसमान जे सितारनि वांगुरु मुझे मुस्तफ़ा जे चइनी पासनि खां वेठा आहिनि। मगर सहाबा जो हाल गरीबी आ, कंहिंजा कपड़ा फाटलड़ा हन, कंहिंजे जिस्म ते मुंहिंजा दोस्त अजीज मिट्टीअ जा निशान हन। हो जेके वॾा वॾा सरदार हुया परे अचे बीही रहिया, बीही करे पंहिंजो कासिद खे मोकिलींदा हन, ओ कासिद देर न कर, वञ वञी महबूबन खे पैगाम ॾेई आ, मां फलाणे कबीले जो सरदार, हे फलाणे कबीले जो सरदार, हे फलाणे कबीले जो सरदार, सरदार मिलण चाहियूं था, पर इन फाटल कपड़न वारन खे, इन पघर हाणन खे पाण खां परे करे, छो त असां सरदार आहियूं, पाण भी सरदारी खान तो रखे। इन गरीबन जे साम्हूं मिलण असांजी बेइज्जती आ। होॾा सरदारन पंहिंजो न्यापो मोकिलियो आ, होॾा सरदारन पंहिंजो कासिद मोकिलियो, होॾा मुंहिंजे रब बि जिब्राइल खे कासिद बनाए मोकिलियो आ। बुधो अल्लाह जो कुरान पंहिंजे गुरबत खे कमजोरी समझण वारा, एॾा अमीरन जो कासिद अची रहियो आ, उहो पेरे पंध करे अची रहियो आ। होॾा मुंहिंजे करीम रब जो कासिद जिब्राइल मलाइकन जो सरदार अखि छिंभ में मुंहिंजे महबूब जे हुजूर में पहुची वियो आ। अञा दुनिया वारन जो कासिद रस्ते में अल्लाह जो कासिद पहुची वियो। जरा गौर करे ॿुध, जरा गौर करे ॿुध, उन फाटल कपड़न वारन जो शान ॿुध, अल्लाह जे दरबार में उन्हनि जी इज्जत ॿुध, अल्लाह जे दरबार में उन्हनि जो मान मक़ाम ऐं मर्तबो निहार। मुंहिंजे बेनियाज़ रब न्यापो कहिड़ो मोकिलियो, वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दा। ओ मुझा महबूब मुस्तफा, ओ मुझा महबूब मुस्तफा, मां इन दुनियादारन जे इरादन खे भी ॼाणा थो, इन्हनि जे नियतुनि खे भी ॼाणा थो, इन्हनि जे पावर ऐं ताक़त खे भी ॼाणा थो, इन्हनि जो कासिद जेको न्यापो खणी पियो अचे, मां अल्लाह उन खे भी ॼाणा पियो। पर मुंहिंजा महबूबा, मां अल्लाह भी पंहिंजो कासिद तोॾे मोकिले रहियो हां। इहे दुनिया वारनि जो कासिद
सुञापो खणी थो अचे त हिन कपड़नि फाटलनि खे परे कर मां रब जो कासिद थो अचे त इहे जॾहिं तोसां गॾु वेठा हूंदा आहिनि मां अल्लाह खे अहिड़ा वणंदा आहिनि जो मां अल्लाह पंहिंजे रहमत जा नुज़ूल करे छॾींदो आहियां। मुझा महबूब मुस्तफा इन्हनि जा कपड़ा त फाटल आहिनि पर इन्हनि जूं दिलियूं टुटल न आहिनि। इन्हनि जे दिलनि में तो महबूब जो प्यार मौजूद आ। हुननि जा कपड़ा भला आहिनि उन दौलतमंद आहिनि अमीर आहिनि मगर उन्हनि जे दिल में ईमान न आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गुरबत खे आॾो अचण न ॾिजां। हा हा यादि रखी छॾ हुजे खरबपति हुजे पर जे उन जे दिल में इश्क मुस्तफा हूंदो कॾहिं खे वॾाई ऐं तकबर वारो कोन सम्झंदो आ। हू हमेशा पंहिंजे पाण खे ग़ुलामनि जीअं सम्झंदो आ छो त उनखे ख़बर हूंदी आ मूंखे जेकी कुझु ॾिनो आ मुंहिंजे रब मुंहिंजे मुस्तफा जे सदके में ॾिनो आ। ग़रीबीअ खे आॾो अचण न ॾिजां। मुझे महबूब अल्लाह अकबर मुझे चादर पात कपड़े जी जरूरत आ। पाण फरमाइन थियूं त कपड़ो नाहे जॾहिं कपड़ो नाहे त उठ जे चमड़े जो टुकड़ो पयल आ। हसनैन करीमैन जी अम्मा पंहिंजे उन मथे जे पाइण वारे कपड़े खे उन उठ जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका चमड़ी रंगियल आ उन सां टोपो ॾेई पंहिंजे कपड़े खे सलामत करे रही आ। तो असांखे कहिड़ी तकलीफ़ आई आहे? ॿुधा मुसलमान तो असांखे कहिड़ी तकलीफ़ आई आहे? जेकॾहिं ज़रा तूं अल्लाह जो क़ुरान खोले अल्लाह जे सुहिणे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे जेकॾहिं न उम्मत ॾे निहारी त उहे हिकिड़े ताम ते अल्लाह ताला जे दरबार में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुआऊं घुरंदा हुआ त ए सुहिणा नबी दुआ घुर। हिकिड़ो ताम खाई खाई थकिजी पिया हूं अल्लाह कुझु ॿियो अता फरमाए पर मौज़ू टिड़ी वेंदो इन करे मौज़ूअ खे टेड़ण नथो चाहियां। मां अचां मुंहिंजे महबूब मुस्तफा जे उन निशानीअ जे मथां जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरुग खां तव्हांजे परवरदिगार जे तरफ़ खां तव्हां ॾे आयो आ। केरु आयो आ? दलील बणिजी आयो आ। गौर कर केरु आयो आ? दलील बणिजी आयो आ। खिताब इंसान ज़ात खे थी रहियो आ। अल्लाह जे दरबार में सवाल कर ओ मुंहिंजा मौला इंसान ज़ात त आदम अलैहिस्सलाम खां शुरू थी आ भला महबूब रुगी हिन काइनात सॼी ॾे दलील बणिजी आयो आ या फ़क़ति पंहिंजे उम्मत ॾे दलील बणिजी आयो आ? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो बेनियाज़ रब मुंहिंजो बेनियाज़ रब तोखे फरमाईंदो ऐ मुंहिंजा बाना मुंहिंजे महबूब जे ज़ात में जेकॾहिं गौर फिक्र कंदे तोखे गवाही ॾेई ॿुधाईंदो त तमामु अंबिया मां हर हिकु नबी खे उन जे उम्मत जे मथां मां अल्लाह क़यामत में गवाह बनाईंदुसि मगर पंहिंजे महबूब खे वरी सभिनी नबियनि जे मथां गवाह बनाईंदुसि। याने मुंहिंजो उहो महबूब आहे जेको कुझु बि न हुयो त मां अल्लाह पंहिंजे महबूब जो नूर पैदा फरमायो। जरा गौर कर कुछ भी न हुयो हिकु खुदा हुयो ॿियो मुस्तफा हुयो।
कुछ भी न हुयो। याने मुझो महबूब अचण में, मुझो महबूब अचण में ला शरीका। छो त मुझे मुस्तफ़ा जी तखलीक जेका अल्लाह पंहिंजे नूर मां पैदा फरमाया, उन नूर मां रब बे कंहिंखे कोन पैदा फरमायो। मुझे महबूब जे नूरानी तखलीक दे निहार, मुझो मुस्तफ़ा करीम पंहिंजे नूरानी तखलीक में बेमिसाला। मुझा दोस्त अजीज मुझे मुस्तफ़ा जे परवाज़ दे निहार। जॾहिं मेहमान अर्शन खां मथे बनियो आ त ला मकान ते भी हिकिड़ो ख़ुदा है, ॿियो मुझो मुस्तफ़ा मौजूद आ। ओ मुझा दोस्त अजीज वरी जॾहिं रूए ज़मीन ते मुझे महबूब कदम रखियो त मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जे ज़ात दे निहार। मुझे करीम आका के अल्लाह अहिड़ो सुणो बनायो, सुणो रब वरी का। जेकॾहिं अञा सच चवां, जेकॾहिं अञा सच चवां त महबूब आ, पर तोखां तो पुछां 1,24,000 नबी दुनिया ते आया, जवाब दे चओ हा आया। उन्हनि जूं तो कयां, जवाब दे 1,24,000 भी आयो। बुधा सभिनी उम्मतुन जी कहिड़ी उम्मत सरदारा, जवाब दे। हिकिड़े सुवाल जो जवाब तुझे जिंदगी जे ला काफी आ। मुझा दोस्त अजीज जहिड़ा ह्यो तेड़ा किना ह्यो को झड़ा, आया सभिनी खां पछाड़ीअ में हो, मगर जवाब दे जॾहिं जन्नत जो दरड़ो खुलंदो। ॿुधा पहिरीं सुणे आदम जी उम्मत वेंदी या मुझे महबूब मुस्तफ़ा जी उम्मत वेंदी, जवाब दे। जवाब दे मुसलमान, बस इहो हिकिड़ो ई जवाब तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। जॾहिं पंहिंजे लछणनि ॾे था निहारियो, पंहिंजे ऐबनि ॾे था निहारियो, पंहिंजे हाल ॾे था निहारियो, पंहिंजे ख़्याल ॾे था निहारियो, पंहिंजे सोचनि ॾे था निहारियो, पेहण ॾे था निहारियो त चारई पलांद चिक में भरिया पिया। है जन्नत में पैर न पाईंदो, है जन्नत में पैर न पाईंदो, है जैसी उम्मत न छॾाईंदो। वाह मुझे दिल भर जो आ प्यार गुनहगारनि सां, वाह मुझे आका जो आ प्यार इन्हनि को झिड़नि सां। है जन्नत में पैर न पाईंदो, ऐ जैसी उम्मत न छॾाईंदो। वाह मुझे पुनल जो प्यार गुनहगारनि सां। अल्लाह तो खुदा भी जलाल में, हूँ तो खुदा भी जलाल में। हादी असां उन हाल में, हादी असां उन हाल में। है कलीम न ॻाल्हाईंदो, है सुणो पियो उम्मत छॾाईंदो। वाह मुझे दिल भर जो आ प्यार गुनहगारनि सां।